बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल्लाहु अलीम आला आलम जोधणी क़ादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम थो जोड़ऊं जोड़ जहान जी। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां यहाँ हमाजो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे हमाजे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त मअज़रत ख़्वाह आहियां। जी दोस्तों, असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली अवैसी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर हसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जी दोस्तों, सईं राह जो सफ़र आहे। अॼु प्रोग्राम सईं राह में पाण तफ़सीर अहसनुल बयान मंझां अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। अलहम्द पूरो पाण पढ़ूं था, हर नमाज़ में हर निमाज़ी पढ़ंदो आहे, पर असांखे अञा ताईं उमिरियूं गुज़री वियूं, वक़्तु गुज़री वियो, अलहम्द शरीफ़ जे माना ऐं मक़सद जी का ख़बर न पई। इन्हीअ जे लाइ अॼु कोशिश कई अथमि तव्हांजे समाअतुनि ताईं अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं उन्हीअ जो जामे तफ़सीर पहुचायां। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब सारा साबित आहे अल्लाह जे लाइ जेको पालणहार जहाननि जो आहे। जी दोस्तों, हम्द नालो आहे उन तारीफ़ ऐं सना जो जेका अख़्तियार ऐं इरादे सां ज़ाहिर थींदड़ ख़ूबीअ ऐं कमाल ते कई वेंदी आहे। जीअं अल्लामा बेज़ावी लिखियो आहे त अलहम्दु हुव सनाउ अलल जमील अख़्तियारी मिन निअमत औ ग़ैरिहा। ऐं अलहम्द जे लफ़्ज़ मां इहो बि साबित थियो त अल्लाह ताला जो कमाल जे सिफ़तुनि सां मुतसिफ़ हुजणु इज़्तिरारी ऐं ग़ैर अख़्तियारी नाहे, बल्कि उन जी पंहिंजी मर्ज़ी ऐं इरादे जी जल्व नुमाई आहे। कमाल किथे बि हुजे, जमाल कंहिं बि सूरत में हुजे,
उन जी कुदरत जो करिश्मो आहे। उन जे ई बाख्तियार तदबीर जो एजाज़ आहे त तारीफ़ ऐं सना कंहिंजी बि कई वञे। एहसान हक़ीक़त में उन ई लाशरीक ज़ात जो आहे जंहिंजी कुदरत ऐं अख़्तियार सां हिन बू ऐं रंग वारे जहान जूं रंग वारियूं रौनकूं ऐं कशिशूं ज़ाहिर थियूं आहिनि। इन जे करे फ़रमायाईं अल्हम्दुलिल्लाह। जी दोस्तो, अलहम्द सां सूरह फ़ातिहा जी शुरूआत करण में हिकु इहो नुक़्तो आहे त सालिक जॾहिं तलब जी राह में क़दम रखे त पहिरियां पंहिंजे रब जी साराह करे, जंहिं हिन राह ते हलण जी उनखे तौफ़ीक़ बख़्शी ऐं मक़सूद वारी मंज़िल जी मुहबत उन जी दिलि में पैदा कई। जीअं कंहिं शाइर जो शेर आहे, मेरी तलब भी उन्हीं के करम का सदका है, मेरी तलब भी उन्हीं के करम का सदका है, कदम ये उठते नहीं हैं उठाए जाते हैं। दोस्तों, ॿियो त हिन सूरत में दुआ बि आहे ऐं दुआ जे आदाब में ही बि आहे त जंहिं मौला करीम जे अॻियां बानहूं तलब जी दामन झले रहियो आहे, बंदो अब्द पंहिंजे ख़ालिक जे अॻियां मालिक जे अॻियां दामन झलियो बीठो आहे। उन जी बख़्शिश बेअंदाज़ ऐं इनायत जहान खे पालींदड़ जो एतराफ़ करे ऐं मञे। टियों त साराह जंहिंजी बि कई वेंदी आहे उहा ॿिनि वजहनि जे करे। हिकु त जंहिंजी साराह कई थी वञे उहो ख़ूबीअ हुस्न ऐं कमाल जो साहिबु आहे, कंहिं ते उन जी भलाई हुजे या न। ॿियो त उहो मुहसिन ऐं महिरबान आहे, उन जे अहसान खे ॾिसी साराह कई वञे। अल्लाह ताला जे लाइ ॿई क़िस्म साराह करणु तारीफ़ करणु साबित आहे, छो त जेकॾहिं को कमाल आहे त उन जो सरचश्मो अल्लाह ताला जी ज़ात आहे। सभु अल्लाह ताला जी आता आहे। अगरि मअबूद हुजण जे हक़ आहे, मअबूद हुजण जे लाइक़ु आहे, त बि उन जी ज़ात आहे। सभु उन जा न्याज़मंद, एहसानमंद, शुक्रगुज़ार ऐं पुॼारी आहियूं। जी दोस्तों, जेकी बि साराह कंदड़ साराह कनि था, इंसान, जिन, मलाइक, बेहिश्ती, हूरूं, ग़ुलमान, पखी ऐं मच्छियूं, चौपाया हैवान, वण, पत्थर, सभु उन जी ज़ात आली सिफ़ात लाइ आहे। जेकॾहिं को पुटु पंहिंजे पीउ जी साराह थो करे त उहा बि हक़ीक़त में अल्लाह ताला जी साराह आहे। सोणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी सिफ़त ऐं साराह सना करण बि हक़ीक़त में अल्लाह ताला जी साराह आहे, छो त हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाज ॾींदड़ बि पाण आहे। दोस्तो, यादि रखो त सूरह फ़ातिहा जेका अल्हम्दुलिल्लाह सां शुरूआत आहे, इन खां सवाइ कुझु ॿियूं सूरतूं बि आहिनि जेके अलहम्द सां शुरू थियनि थियूं, जिन में सूरह अनआम आहे, कहफ़ आहे, सबा आहे ऐं सूरह फ़ातिर। इन्हनि जी शुरूआत बि अलहम्द सां थिए थी त अल्लाह ताला जा मलाइक बि अल्लाह ताला जो हम्द कंदा रहनि था। जीअं क़ुरान करीम में आहे, नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक। ॿी आयत में आहे, वतरल मलाइकत हाफ़ीन मिन हौलिल अर्श युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम। नबीयन सगोरन अलैहिमुस्सलाम बि हर वक़्तु अल्लाह ताला जो हम्द कयो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त जंहिं वक़्तु ॿेड़ीअ में सवार थी त फ़क़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी नज्जाना मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम फ़र्ज़ंदनि जे मिलण ते फ़रमायो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक़ इन रब्बी लसमीउद दुआ। हज़रत दाऊद ऐं हज़रत सुलेमान अलैहिमुस्सलाम चयो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी फ़द्दलना अला कसीर मिन इबादिहिल मुअमिनीन। ऐं सुणे हबीब
अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म मिलियो वक़ुलिल हम्दुलिल्लाहि वसलामुन अला इबादिहिल्लज़ीन इस्तफ़ा। तो दोस्तों अहिड़ियूं ॿियूं बि कई आयतूं मिलंदियूं जिन में हमद जो ज़िक्र आहे। क़यामत जे ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शिफ़ाअत कंदा त अवल सजदो करे अल्लाह ताला जो हम्द कंदा। जीअं हदीस शरीफ़ में हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उन वक़्तु अल्लाह ताला जा उहे हम्द ऐं तारीफ़ूं कंदुसि जेके पाण मुंहिंजी दिलि में विझंदो वेंदो ऐं मां सजदो करे अर्ज़ु कंदुसि। दोस्तो जन्नत वारा जन्नत में बि अल्लाह ताला जो हम्द कंदा। जीअं क़ुरान करीम में आहे व आख़िरु दावाहुम अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कायनात नंढी तोड़े वॾी जानदार या बेजान अल्लाह ताला जो हम्द करे थी। व इमिन शयइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। अहिड़ी तरह हर कम में अल्लाह ताला जो हम्द करणु घुरिजे। जेको बि कमु हम्द खां सवाइ आहे उहो बरकत खां ख़ाली आहे। जीअं हदीस पाक में आहे कुल्लु अमरिन ज़ी बालिल लम यब्दअ फ़ीह बिलहम्द फ़हुव अक़तअ। त दोस्तो उहे कम जिन में अलहम्द पढ़ियो थो वञे उन्हनि में निमाज़ हज या उम्रो उन्हीअ जे इहराम खां पोइ लबैक में इन्नल हम्द व निअमत लक ईंदो आहे। दुआ घुरण वक़्तु, कंहिं नेमत मिलण वक़्तु, निमाज़ जी तस्बीह पढ़ण वक़्तु, मुसीबत पहुचण वक़्तु, कंहिं ख़ुशख़बरीअ मिलण वक़्तु, हर ख़ुतबे ऐं वाइज़ वक़्तु, निकाह पढ़ण वक़्तु, मुश्किल पैदा थियण वक़्तु, खाइण ऐं पीअण खां पोइ, नए कपिड़े ढकण वक़्तु, क़ज़ाए हाजत खां पोइ, ज़ालिमनि जी हलाकत वक़्तु, कंहिं मुसीबत वारे खे ॾिसी पाण खे उन मुसीबत खां आज़ादु ॾिसी उन वक़्तु, सुम्हण वक़्तु, निंड मां जागण वक़्तु, छिक अचण वक़्तु, कचहरी या मजलिस जे उथण वक़्तु, सफ़र में निकिरण वक़्तु, सफ़र तां मोटण वक़्तु, ख़तनि ऐं रिसालनि ऐं किताबनि जी शुरूआत में, क़यामत जे ॾींहुं क़बरुनि मां निकिरण वक़्तु, इस्लाम जी नेमत मिलण जे करे अलगर्ज़ त बानो हर हाल में हर घड़ीअ में अल्लाह ताला जो हम्द कंदो रहे। तो दोस्तों सईं राह जो सफ़र जारी आहे। अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे जेको अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। त पाण अलहम्द शरीफ़ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पहिरीं आयत पढ़ी आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह में अखर 8 आहिनि त जन्नत जा दरवाज़ा बि 8 आहिनि। उन जे करे अल्हम्दुलिल्लाह पढ़ण वारो बि जन्नती आहे। तो दोस्तों हाणे कुझु मसइला आहिनि अल्हम्दुलिल्लाह जे हवाले सां त जुमे जे ख़ुतबे में हम्द पढ़णु वाजिबु आहे। निकाह जे ख़ुतबे दुआ ऐं हर जाइज़ कम जे अवल ऐं आख़िर में हर खाधे पीते खां पोइ हम्द करणु मुस्तहब आहे। छिक अचण खां पोइ अल्हम्द पढ़णु सुन्नत मुअक्कद आहे। हाणे लिल्लाह अल्लाह जी माना अव्हां खे पहिरीं जॾहिं मूं बिस्मिल्लाह जूं बरकतूं औज़ बिल्लाह जी अज़मत बयानु कई आहे उन प्रोग्राम में मूं बाक़ाइदे बिस्मिल्लाह जे बहस में अल्लाह जी माना बयानु कई अथमि। यकीनन अव्हां प्रोग्राम में ॿुधी सघो था। उन खां पोइ आहे रब असुल में मस्दर जो सीगो आहे जो मुबालगे जे लाइ सिफ़त जी माना में आयल आहे। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त रब असुल में मस्दर आहे, तरबियत जी माना आहे कंहिं शइ खे उन जे अज़ली इस्तेदाद ऐं फितरी सलाहियत जे मुवाफ़िक़ आहिस्ते आहिस्ते कमाल जे मर्तबे ते पहुचाइणु। अल्लाह ताला जे बेशुमार नेमतुनि मां वॾी नेमत तरबियत आहे। उन जे करे हम्द खां पोइ फ़ौरी तरह उन जो ज़िक्र करे साराह कंदड़ खे यादि ॾियारियो वियो त जंहिंजो तूं हम्द करे रहियो आहीं उहो ई हर हम्द जो लाइक़ु आहे, छो त उन तोखे ज़ईफ़ाई, कमज़ोरीअ,
जिहालत ऐं बेवसीअ जी हालत मां कढी हिन मंज़िल ते पहुचायो आहे। अल्लाह ताला खां सवाइ ॿिए खे मुतलिक रब न चयो वेंदो। हा दोस्तो, कंहिं ख़ुसूसी निस्बत खे नज़र में रखी चई सघिजे थो। जीअं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम फरमायो त इरजि इला रब्बिक या इन्नहु रब्बी अहसन मस्वाय। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला जी तरबियत मख़लूक़ जी तरबियत खां कुझु वजहनि जे करे निराली आहे। उहे हीअ आहिनि त अल्लाह ताला जी रबूबियत में अल्लाह ताला जो को ग़र्ज़ या मतिलबु न आहे, पर ॿियनि जी तरबियत में उन्हनि जो को न को ग़र्ज़ हूंदो आहे। माइट औलाद जी तरबियत कंदो आहे ऐं उन में माइट जी दिलि जो सुकून आहे ऐं उनखे इहा उमेदु आहे त इहो औलाद वॾो थी उनखे कमु ईंदो, उनजी ख़िदमत कंदो ऐं नेकनामीअ जो सबबु बणिजंदो। ॿियो त जेकॾहिं को कंहिंजी तरबियत कंदो त उनखे काफ़ी तकलीफ़ूं सहणियूं ऐं महिनतूं करणियूं पवनि थियूं ऐं ख़र्च बि करे थो, मगर अल्लाह ताला जी तरबियत जो शान हिन खां मथे आहे। दोस्तो टियों त ॿियो को जेकॾहिं तरबियत करे बि थो पर उहो बार बार सवाल करणु हाजत घुरण सां तंग थी पवे थो, मगर अल्लाह ताला तंग थियण खां पाक आहे। चोथों त ॿियो को भलाई तॾहिं थो घुरे जॾहिं उन खां घुरियो वञे, मगर अल्लाह ताला बिना घुरण जे बि भलाई कंदो आहे। पंजों त ॿियो तरबियत कंदड़ कंहिं महदूद वक़्त ताईं तरबियत करे थो, पोइ उनखे छॾे ॾींदो आहे, मगर अल्लाह ताला हमेशह संभालींदड़ आहे। अल्लाह ताला जो इनाम नवाज़िश दाइमी आहे। अल्लाह ताला जी तरबियत ऐं इनाम सभिनी लाइ आम आहे। अहिड़ी आम तरबियत ॿियो करे नथो सघे। तो दोस्तो अलहम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। बाज़ उलमा किराम चवनि था त अल रब इस्म आज़म आहे जो बार बार दुआउनि में रब्बना जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे। बहरहाल वल्लाहु आलम दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह रब जो तफ़सीर उन जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हां ताईं पहुचायूं। हाणे आहे अल आलमीन। आलम जो जमा इल्म खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे निशानी। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त वल आलम कल ख़ातम इस्मु लिमा यअलमु बिही। अल्लामा बेज़ावी लिखियो आहे त अल्लाह ताला खां सवाइ जेकी बि जोहर या अर्ज़ आहिनि उहे मुमकिन हुजण ऐं हक़ीक़ी मुअसर ॾे मुहताज हुजण जे करे दलालत था कनि त का ज़ात आहे जंहिं हिननि खे वजूद ॾिनो आहे। उन जे करे उन्हनि खे आलम सॾियो वेंदो आहे। जॾहिं हर शइ पंहिंजे पैदा कंदड़ जी ख़बर ॾींदी आहे त उन करे उन्हनि खे आलम सॾियो वेंदो आहे। आलम सभु आबाद करी दोस्तो, लतीफ़ साईं जीअं फरमायो आहे आलम पूरे जहान जे लाइ। त आलमीन जो रब चई हिन ॻाल्हि ॾे इशारो कयल आहे त अल्लाह ताला कंहिं मख़सूस क़ौम नस्ल ऐं वतन जो ख़ुदा नाहे, तव्हांजो उन जूं नवाज़िशूं कंहिं मख़सूस क़ौम ऐं नस्ल सां ई ख़ासि हुजनि, बल्कि उन जी रबूबियत जो ॻांढापो काइनात जी हर शइ सां बराबरि आहे। उन जे लुत्फ़ ऐं एहसान जा सभु हक़दार आहिनि, पर उन्हनि खे बि घुरिजे त उन जे हुक्मनि जी बजावरीअ सां पाण खे उन जो अहल साबित कनि। हा दोस्तो, आलमीन जहाननि जो ज़िक्र आहे। त हाणे सुवाल थो पैदा थिए त जहान केतिरा आहिनि, उन्हनि जो सही तइदाद त अल्लाह ताला ॼाणे थो। जीअं क़ुरान करीम में आहे वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। पर रवायतुनि जे मद्देनज़र अव्हांखे ॿुधायां थो त हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त 40,000 आलम आहिनि, जहान आहिनि। ऐं हज़रत मकातिल खां वरी रवायत जेका आहे उन्हीअ में 80,000 जहान मनक़ूल कया विया आहिनि। उहे ॿई रवायतूं तफ़सीर मुआरिफ़ुल क़ुरान जे अंदरि रवायत कयल आहे। इहा रवायत
तो दोस्तों अलहम्द शरीफ़ जी लफ्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर लफ्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो त उलूवियात सफ़लियात मुजर्रदात रूहानियात जिस्मानियात वग़ैरह कई जहान आहिनि। अल्लामा आलूसी अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला 1,00,000 किंदील पैदा करे अर्श सां लटकाया आहिनि। आसमान ज़मीनूं ऐं जेकी उन्हनि में आहे जीअं जन्नत दोज़ख वग़ैरह सभु हिकु किंदील आहिनि, उन में आहिनि। बाक़ी किंदीलुनि में छा आहे इहो सभु अल्लाह ताला ई ॼाणे थो, कंहिंखे इल्मु नाहे। दोस्तो अल्हम्दुलिल्लाह जो तफ़सीर ऐं लफ़्ज़ी तहक़ीक़ अवां ॿुधी। हाणे पाण अचूं था रब्बिल आलमीन ॾांहुं। त निहायत वॾे ऐं हिकु अज़ीम सिफ़त आहे, तमामु वॾी सिफ़त आहे। क़ुरान जे मज़मूननि में उनखे वॾी अहमियत आहे। रब सभिनी इस्मनि खां ज़्यादा इस्तेमालु थियल आहे। क़ुरान करीम में इहो इस्म तक़रीबन 925 भेरा इस्तेमालु थियल आहे, जंहिंमें 40 भेरा सिफ़त रब्बुल आलमीन ऐं 6 भेरा पूरो जुमिलो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आयल आहे। त रब्बिल आलमीन पहिरें जुमिले अल्हम्दुलिल्लाह जो दलील आहे, यानी अल्हम्दुलिल्लाह जो तफ़सीर अव्हांखे ॿुधायमि। हाणे रब्बिल आलमीन त जॾहिं समूरी काइनात जी तरबियत ऐं परवरिश जी ज़िमेदार सिर्फ़ु अल्लाह ताला जी हिकु ज़ात आहे, त हम्द ऐं सना जी हक़ीक़ी मुस्तहिक़ बि उहा ज़ात ई थी सघे थी। उन जे करे पहिरियां अल्हम्दुलिल्लाह पोइ रब्बिल आलमीन आंदो वियो आहे। दोस्तों हाणे अचूं था पाण अर रहमान रहीम ॾांहुं। त घणो महिरबान हमेशह रहम कंदड़। हिननि ॿिन्ही सिफ़तुनि जो बयानु बि मूं पहिरें प्रोग्राम में औज़ बिल्लाह जी अज़मत ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम जी बरकत में कयो आहे। ऐं हिते उन्हनि जे आणण मां इहो फ़ाइदो आहे त अल्लाह ताला जी रबूबियत, अदुल, इंसाफ़ सभु उन जी रहमत ते ॿधलु आहे, मजबूरीअ जे करे न आहे। ऐं रबूबियत ऐं रहमत जो पाण में गहरो ताल्लुक़ आहे। उन जे करे क़ुरान करीम में केतिरनि जाइनि ते ॿिन्ही जो गॾु ज़िक्र थियल आहे, रहमान रहीम गॾु आयल आहे। त दोस्तो क़ुरान करीम में केतिरा भेरा अल्लाह ताला जी रहमत ऐं मुहबत जे सिफ़तुनि जो ज़िक्र आहे, पर ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। रहमत ख़ालिस एहसान ऐं बग़ैर एवज़ जे फैज़ ऐं इनाम आहे, मगर मुहबत जे लाइ महल ऐं मौक़े खे ख़्याल में रखियो वेंदो आहे। दोस्तों हाणे अचूं था मालिक यौमिद्दीन। मालिक आहे ॾींहुं जज़ा जो। मालिक जो लफ़्ज़ मलक खां निकितल आहे, जंहिंजी माना आहे कंहिं शइ ते अहिड़ो कब्ज़ो रखणु। पाण चवंदा आहियूं त हीअ फ़लाणे जी मिल्क आहे, मिल्कियत आहे, त उहा मिल्क त कब्ज़े रखण जो, उन में तसरुफ़ करण जी जाइज़ क़ुदरत रखंदो हुजे। हिन मां हिकु वॾो फ़ाइदो हीउ बि हासिलु थियो त दुनिया चङे ऐं बुरे अमल जी जज़ा ऐं सज़ा मिलण जी जाइ नाहे, बल्कि अमल करण जी जाइ आहे। हिते कंहिंखे ऐश ऐं इशरत, दौलत ऐं राहत सां मालामाल ॾिसी हीउ नथो चई सघिजे त उहो अल्लाह ताला वटि मक़बूल ऐं प्यारो बानो आहे, या कंहिंखे रंज ऐं मुसीबत में फाथल ॾिसी इहो फ़ैसिलो नथो ॾेई सघिजे त उहो अल्लाह वटि नापसंद ऐं बुग़्ज़ कयल बानो आहे। दोस्तो जेकॾहिं दुनिया जे कंहिं कारखाने में कंहिं इंजीनियर या मज़दूर खे कमु कंदे ॾिसी इहो न चइबो त सूरनि में आहे, बल्कि इहो चइबो त कामयाबु इंजीनियर या मज़दूर आहे जेको पंहिंजी हयाती सजाई गुज़ारे रहियो आहे। जेकॾहिं को महिरबान उनखे उन नौकरीअ तां लाहे त उनखे महिरबानी न पर दुश्मनी सम्झंदो, छो त उहो कमु कंदड़ महिनत खे कोन थो ॾिसे, पर उन पघार ते नज़र थो रखे जेका उनखे महीने खां पोइ मिलंदी। इहो ई सबबु आहे जो हिन दुनिया में नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं वलीअनि सगोरनि सभ खां वधीक मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, ऐं उहे हिन हालत ते सुकून वारा ऐं मुतमइन नज़र ईंदा आहिनि। त दोस्तो मालिक लफ़्ज़ जी तारीफ़ में अल्लामा बेज़ावी लिखियो आहे त मालिक उहा हस्ती आहे जो पंहिंजी मिल्कियत कयल शयुनि में जहिड़े नमूने गहरे तसरुफ़ जे करे हिन लफ़्ज़ सां
उन बातिल अक़ीदनि जी तरदीद थी जिन में हिंदुस्तान जा मुशरिक ऐं कई ॿियूं क़ौमूं फाथल हुयूं। यानी उहे चवंदा हुआ त अल्लाह ताला मुजरिम खे सज़ा ॾियण लाइ मजबूर आहे, उनखे माफ़ु करण जो खेसि असुलु अख़्तियार नाहे। क़ुरान करीम उन अक़ीदे जी तरदीद कंदे ॿुधायो त अल्लाह ताला मालिक ऐं मुख़्तियार आहे ऐं हर शइ जिन इंसान सभु उन जी मिल्कियत आहिनि। जहिड़े नमूने घुरे उन्हनि सां सलूक करे। जेकॾहिं मुजरिम खे सज़ा ॾिए त उनखे केरु रोके नथो सघे, जेकॾहिं बख़्शण घुरे त उनखे को मना करे नथो सघे। त दोस्तो, दीन जी माना आहे हिसाब ऐं जज़ा, मालिक यौमिद्दीन। उते जेको दीन लफ़्ज़ आहे उन जी माना आहे हिसाब ऐं जज़ा। सवाब ऐं अज़ाब खे दीन जे लफ़्ज़ सां बयानु कयईं। हाणे तव्हां त ख़बर पवे त हीउ सवाब ऐं अज़ाब बग़ैर कंहिं सबब जे न आहे, बल्कि उन जे अमलनि जो नतीजो आहे जंहिंखां भॼण जी का ॻाल्हि ई न आहे। मक़सदु हीअ आहे त इंसान गुनाहनि जे लज़तुनि में वञे, उन्हनि जे नतीजनि खां जेके क़यामत में ज़ाहिर थींदा बेख़बर न थी वञे, पंहिंजी बेबका उमिरि ऐं फ़ना थींदड़ राहतुनि ऐं इज़तुनि ते मग़रूर थी उन ॾींहं खे विसारे न छॾे जॾहिं इंसाफ़ जी साहिमीअ में उन जा नंढा ऐं वॾा, बुरा ऐं चङा अमल तोरिया वेंदा। उन में को बि शक न आहे त उहो रब आहे, रहमान आहे, उन जी रहमत बेपायान आहे, पर उन जी इहा कमाल वारी सिफ़त बि हरगिज़ निगाह में रहे त उहो आदिल बि आहे। हक़ त इहो आहे त उन जूं रबूबियत ऐं रहमत वारियूं सिफ़तूं अदल खां सवाइ पूरियूं ज़ाहिर नथियूं थियनि। दोस्तो, कन खोले ॿुधो त उहो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं दबदबे ऐं जबरूत जूं वहम वारियूं शिकिलियूं मिटिजी वेंदियूं, खड़ा कंध झुकी पवंदा, ज़ाहिर ऐं बातिन में उन जी हुकूमत हूंदी जेको हक़ीक़ी हाकिम आहे। पर केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो जंहिं उम्मत जो दीनी बुनियादु उन अक़ीदे ते आहे त जज़ा वारे ॾींहं ते ईमान आणणु लाज़िम आहे। अमल जे मैदान में उन उम्मत जी अक्सरियत उन ॻाल्हि खे महसूसु नथी करे। उहे हिसाब जे ॾींहं ऐं अमल जे बदिले मिलण खां अहिड़ा ग़ाफ़िल आहिनि ॼण त इहा ॻाल्हि उन्हनि खे कंहिं ॿुधाई ई न हुई। त दोस्तो, पाण सही राह जे सफ़र, सही राह जे प्रोग्राम में गॾु आहियूं। अॼु अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर मां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी अर्ज़ु रखां पियो त हाणे पाण अचूं था इय्याका नअबुदु, ख़ासि तुंहिंजी था इबादत कयूं। इया ज़मीर मुनफ़सिल आहे, उन जे पुठियां किथे क ज़मीर ख़िताब जो त किथे ये मुतकल्लिम जी, किथे हे ज़मीर ग़ाइब जो आंदो वेंदो आहे। नअबुदु इबादह खां वरितल जम मुतकल्लिम जो सीगो आहे। इबादत जी माना आहे हद दर्जे जी आजिज़ी ऐं इनकिसारी। लुग़त ऐं तफ़सीर जे सभिनी किताबनि में हिन जी इहा ई माना मिलंदी। पाण चवंदा आहियूं त बाबा अल्लाह जी इबादत पियो करे, यानी हू हद दर्जे जी आजिज़ी ऐं इनकिसारी पंहिंजे रब, पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक जे अॻियां पियो करे। त मुफ़सिर सगोरा हिन जो मिसाल सजदे सां ॾींदा आहिनि। हालांकि सिर्फ़ु सजदो इबादत न आहे, बल्कि निमाज़ जी हालत में समूरी चुरपुर इबादत आहे। दोस्तो, तव्हां ॾिठो हूंदो नमाज़ पढ़ो था, नमाज़ पढ़ण जी अल्लाह ताला असां मां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके बेनमाज़ी आहिनि उन्हनि खे बि रब तौफ़ीक़ अता फ़रमाए। त उहो नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे त हथ ॿधी बीहणु, रुकू ऐं रुकूअ खां पोइ हथ छोड़े बीहणु, सजदो ऐं उनखां पोइ अतहियात जी हालत में गोॾा भञी वेहणु, सलाम जे लाइ सॼे ऐं खॿे मुंहुं फेराइणु, हीअ सभु इबादत आहे। जॾहिं इबादत सिर्फ़ु तज़ल्लुल ऐं इनकिसारीअ जे आख़िरी मरतबे जो नालो आहे ऐं उहो आख़िरी मरतबो सजदो ई आहे, त छा बाक़ी ही सभई शयूं इबादत न आहिनि? उनजो तसवुर बि नथो करे सघिजे। ऐं जॾहिं इहे सभु शयूं मुतलकन इबादत आहिनि त जॾहिं को शागिर्द पंहिंजे उस्ताद जे साम्हूं ऐं पुटु पंहिंजे पीउ जे साम्हूं गोॾा भञी वेहे या उन जे अचण ते उथी बीहे, त छा इहो चवणु दुरुस्त थींदो त उन पंहिंजे उस्ताद या
पीउ जी इबादत कई, उनखे पंहिंजो महबूद बनायो। दोस्तो न, हरगिज़ न। पोइ कहिड़ी शइ आहे जेका उन्हनि चुरपुरनि खे जेकॾहिं उहा निमाज़ में हुजनि त इबादत थी बनाए, ऐं अहिड़े नमूने सां बीहण ऐं वेहण ऐं सॼे खॿे मुंहुं फेराइण खे तज़ल्लुल इंकसार जे आख़िरी मरतबे ते पहुचाए थी। ऐं जेकॾहिं उहे ई कम निमाज़ खां ॿाहिरि हुजनि त न उन्हनि में निहायत ख़ुशू आहे ऐं न उहे इबादत जो मुतसवर थींदा, यानी इबादत तसवुर न कया वेंदा। आम ज़िंदगी में माण्हू केॾी महिल आरस थो बञे, केॾी महिल ॿांह पासीरी थो करे, घुमे थो त ॿाहूं हलंदियूं रहनि थियूं, त उन में फ़र्क़ु पैदा कंदड़ हिकु शइ आहे, ऐं उहा हीअ आहे त जंहिं ज़ात लाइ ऐं जंहिंजे साम्हूं अव्हां ही कमु करे रहिया आहियो उन जे मुतालिक़ अव्हां जो अक़ीदो छा आहे। जेकॾहिं अव्हां उनखे अल्लाह ऐं महबूद था सम्झो त हीअ सभु अमल इबादत आहिनि ऐं सभिनी में घणो न्याज़ ऐं निवड़त आहे। पर जेकॾहिं अव्हां उनखे आब्द ऐं बानो था सम्झो, न ख़ुदा जो पुटु, न उन जी ज़ाल, न ओतार, त हीअ अमल इबादत न सम्झा वेंदा। हा, अव्हां उनखे एहतराम ऐं तज़ीम चई सघो था, पर दोस्तो मुहम्मदी शरीयत अला साहिब हा सलातो वसलाम में अल्लाह ताला खां सवाइ ॿिए खे तज़ीम जो सजदो करण बि हराम आहे। हिन ॻाल्हि सम्झण खां पोइ हाणे हीअ ॻाल्हि पाण ई वाज़े थी वई त अल्लाह ताला जी ज़ात पाक खां सवाइ का ॿी अहिड़ी शइ नाहे जंहिंजी इबादत अक़लन या शरन जाइज़ हुजे। सभ खां मथे ऐं कवी इहो सभिनी जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे ऐं सभिनी खे पंहिंजी ख़ुसूसी तरबियत सां कमाल जे मरतबे ताईं पहुचाइण वारो बि उहो आहे। लुत्फ़ ऐं करम जो लाॻीतो मींहुं वसाईंदड़, बाने जे हज़ार ख़ताउनि लखनि जुर्मनि खे पंहिंजी रहमत सां माफ़ कंदड़, क़यामत जे ॾींहुं हर साल ऐं गुनहगार जी क़िस्मत जो फ़ैसिलो कंदड़ बि उहो आहे। उनखे छॾे इंसान ॿिए कंहिंजी इबादत छाजे लाइ करे। बल्कि उन खां सवाइ ॿियो आहे बि केरु जेको महबूद बिलहक़ ऐं अल्लाह आहे ऐं उन जी पूॼा कई वञे। उन जे करे क़ुर करीम असांखे सिर्फ़ु इहा तइलीम न ॾिनी त नअबुदु तंहिंजे था इबादत कयूं, छो त उन में इहो बि एहतिमाल हो त ॿियनि जी बि इबादत कयो था। बल्कि इहो सबक़ु ॾिनो त इय्याक नअबुदु, ख़ासि तुंहिंजी था इबादत कयूं, तंहिंजी न, पर तुंहिंजी इबादत कयूं था, ॿिए कंहिंजी बि न। मुफ़स्सिरनि सॻोरनि इय्याक खे अॻ में आणण में हसर ऐं तख़सीस खां सवाइ ॿियनि अजीब नुक़्तनि जो बि ज़िक्र कयो आहे। फ़रमाइनि था त हिते टे शयूं आहिनि, आबिद, इबादत ऐं महबूद। आरिफ़ खे घुरिजे त उन मक़ाम में पाण खे विसारे इबादत खे बि मक़सूद न बनाए, बल्कि उन जी निगाह हुजे त सिर्फ़ु हक़ीक़ी महबूद ते, तां त उन जे जमाल ऐं जलाल जे अनवार खे ॾिसण में मुस्तग़रक़ हुजण जी नेमत सां सरफ़राज़ थिए। उन जे करे फ़रमायाईं इय्याक नअबुदु। ॿियो इहो बि नुक़्तो आहे त आबिद इबादत कंदड़ हिकिड़ो आहे, पर नअबुदु जम जे सीगे सां पियो अर्ज़ु करे। तां त पंहिंजे नुक़्स वारी इबादत खे बारगाहे समदीयत जे मुक़र्रबनि जे इख़लास ऐं न्याज़ में टुॿी हयल इबादत सां गॾे पेश करे। तां त उन्हनि जी बरकत सां हिन जी इबादत खे बि क़बूलियत जो शरफ़ हासिलु थिए। उन जे करे जमायत सां निमाज़ पढ़ण जो हुकुम थियल आहे, तां त हिक ॿिए जी बरकत सां निमाज़ शर्फ़ क़बूलियत हासिलु करे। दोस्तों, अलहम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। इय्याक नअबुदु, इन खां अॻु में अल्लाह ताला जा 5 नाला बयानु थिया।
अल्लाह रब रहमान रहीम मालिक। गोया ईअं चयो वियो त मूं तोखे वजूद ॾिनो उन जे करे अल्लाह आहियां, पोइ मूं तोखे पालियो उन जे करे रब आहियां, पोइ तो गुनाह कया मूं ढकियो उन जे करे रहमान आहियां, तो तौबह कई मूं बख़्शो उन जे करे रहीम आहियां, तूं मुंहिंजे कब्ज़े में आहीं ऐं जज़ा ऐं सज़ा जो ॾींहुं बि अचण वारो आहे उन जो मालिक मां आहियां, पोइ बाना इबादत मुंहिंजी कर छो त इबादत जो मुस्तहिक मां आहियां। ॿियो त इंसान जा दोस्तो टे दौर आहिनि, गुज़िरियल, मौजूद, ईंदड़, माज़ी, हाल, मुस्तक़बिल। टिनी हालतुनि में इंसान अल्लाह ताला जो मुहताज आहे, छो त जॾहिं मौजूद न हो त उन ई हिन खे वजूद ॾिनो, उन में अल्लाह ताला ॾे इशारो आहे। जॾहिं कमाइण जे लाइक़ु न हो त उन हिन खे रिज़्क़ ॾिनो, उन जे करे रब आहे। पोइ मौजूदा हालात में हर तरह उन खे संभाले थो, उन जो ज़िक्र रहमान ऐं रहीम में आहे। वरी क़ब्र ऐं क़यामत में उन जो मुहताज आहे, उन जो बयानु मालिक यौमिद्दीन में आहे। दोस्तो जॾहिं हू हरदम उन जो मुहताज आहे त इबादत बि उन जी करे ऐं उन इबादत जो बयानु इय्याक नअबुदु में आहे। यादि रखो त बानो इय्याक नअबुदु पढ़ण सां ग़ाइब खां मुख़ातिब ॾे आयो, हिन खां अॻु में अल्लाह ताला जो ज़िक्र हो, हाणे बाने जो बयानु आयो। इय्याक खे अॻु में हाणे इहो बि वाज़िह कयो वियो त अल्लाह ताला क़दीम ऐं अॻु में आहे, असीं हादिस ऐं बैद में पैदा कयल आहियूं, अॻु में उन जो ज़िक्र बैद में असांजो। इन में इहो बि इशारो आहे त बानो जॾहिं अल्लाह ताला जो ऐं पंहिंजो ज़िक्र करे त अल्लाह ताला जो ज़िक्र अॻु में आणे। दोस्तो अल्लामा नासिरुद्दीन शिराज़ीअ हिन नुक़्ते खे बयानु कंदे लिखियो आहे त इय्याक मफ़ऊल खे अॻु में आंदो वियो आहे ॿ वजहनि जे करे। हिकु, तज़ीम ऐं उन जे अहम हुजण खे बयानु करण लाइ। ॿियो, हसर ते दलालत करण जे लाइ। उन जे करे हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमायो आहे त उन जी माना आहे तुंहिंजी इबादत था कयूं, ॿिए कंहिंजी न। टियों, त जेको वजूद में यानी अल्लाह ताला अॻु में आहे उन जो ज़िक्र बि अॻु में कयो वञे ऐं इन ॻाल्हि लाइ बि ख़बरदार कयो वियो आहे त इबादत कंदड़ जी नज़र अव्वल ऐं बिज़ात महबूद ते हुजे ऐं उनखां पोइ इबादत ते नज़र हुजे। उन जे करे न त इहा इबादत आहे जेका उन खां ज़ाहिर थी आहे, पर उन हैसियत सां त इहा उन ॾांहुं सुहिणी निस्बत आहे ऐं बाने ऐं अल्लाह ताला जे विच में ॻांढापो आहे। पोइ बेशक आरिफ़ जो वसूल तॾहिं थो साबित थिए जॾहिं क़ुदुस जी बारगाह जे मुलाहिज़े करण में मुस्तग़रक़ थिए ऐं ग़ैर खां ग़ाइब थिए, तां जो पंहिंजे पाण खे बि लिहाज़ में न रखे ऐं न अहवाल मां कंहिं हाल खे सुञाणे, मगर उन हैसियत सां जो उन जे लिहाज़ में आहे ऐं उन ॾांहुं निस्बत कयल आहे। उन जे करे जेकी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां नक़ल कयो वियो आहे त उन फ़रमायो इन अल्लाह मअना। हाणे अल्लाह खे मअना खां अॻे आंदाई, सो हज़रत मूसा कलीम अलैहिस्सलाम जे फ़रमान इन मई रब्बी सयहदीन, मूंसां मुंहिंजो रब गॾु आहे, मूंखे जल्द हिदायत कंदो खां भलो आहे, छो त हिन में रब खां अॻु में मई आंदो वियो आहे। दोस्तो अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। इन जे दौरान काफ़ी सवाल अचनि था, जॾहिं अल्लाह ताला ग़नी आहे त उनखे बाननि जी इबादत जी कहिड़ी ज़रूरत आहे। त दोस्तो ॿुधो,
त अल्लाह ताला खे का ज़रूरत नाहे, ज़रूरत ख़ुदि बाने खे आहे जो उहो इबादत करण सां सफ़ाई ऐं बातिन जो तज़कियो हासिल करे थो ऐं जन्नत में रहण जो लाइक़ु बणिजे थो। गंदे माण्हूअ खे को भर में वेहारणु न चाहींदो आहे। सफ़ाई सुठाई ज़रूरी आहे। इबादत रहमत जो पाणी आहे जंहिंसां इंसानु धोपी साफ़ सुठो थींदो आहे। हाणे वरी सवाल थो पैदा थिए त मुस्लमान चवंदा आहिनि त असीं मुवहिद आहियूं, अल्लाह ताला खां सवाइ कंहिंजी बि इबादत न कंदा आहियूं। हालांकि उहे सभु बैतुल्लाह खे सजदो था कनि जेको पथर जो ठहियल घरु आहे। हिंदू बि उहो ई कंदा आहिनि जो पथर जी मूरत खे सजदो कंदा आहिनि। त दोस्तो हाणे इन्हीअ जो जवाबु ॿुधो। मुस्लमान बैतुल्लाह खे सजदो न कंदा आहिनि पर अल्लाह ताला जे हुकुम खे अदा कंदे यकजहती जो सबूत ॾींदे बैतुल्लाह ॾे मुंहुं करे अल्लाह जी इबादत कंदा आहिनि। मुस्लमान निमाज़ में नियत इहा कंदो आहे त निमाज़ पढ़ां थो अल्लाह जे लाइ, मुंहुं बैतुल्लाह ॾांहुं। ॿियो त हिंदू जेॾांहुं मूरत वारो पथर हूंदो ओॾांहुं मुंहुं कंदा आहिनि। असांजो मुंहुं सदाईं बैतुल्लाह ॾे आहे। बिलफ़र्ज़ जेकॾहिं बैतुल्लाह शरीफ़ जे भितियुनि वारा पथर कढी परे वञी रखो त असीं पथर ॾे मुंहुं न कंदासीं, उन जाइ ॾे मुंहुं कंदासीं जिते ख़ुदा जो घर बैतुल्लाह आहे। मिसाल हुकूमत ऐलान करे बाबा हाणे बैतुल्लाह शरीफ़ जी असीं नई सिर तमीर था कयूं, इहे पथर खणो। त हाणे उहे जेकॾहिं पथर कढी करे मके पाक जे कंहिं बि कुंड कंहिं बि कुर्छ या कंहिं मुल्क वारा तबरुक सम्झी पाण ॾांहुं खणाए विया त हाणे असीं ओॾे त मुंहुं कोन कंदासीं, छो त अल्लाह ताला जो अमुर आहे काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं, त असीं उते ओॾांहुं ई मुंहुं कंदासीं जिते काबो करीम आहे। दोस्तो हाणे वरी ॿियो सुवाल थो अचे त जॾहिं निमाज़ में चओ था त ख़ासि तुंहिंजी था इबादत कयूं त पोइ नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं ॿियनि पीरनि फ़क़ीरनि खे छो था सॾियो? सॾण खे अरबीअ में दुआ चयो वेंदो आहे ऐं दुआ इबादत आहे। जीअं हदीस में आयो आहे अद्दुआ मुख़ुल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। त ग़ैरुल्लाह खे सॾण बि हिकु तरह उन जी इबादत करणु आहे जेका इय्याका नअबुदु जे ख़िलाफ़ु आहे। यकीनन दोस्तो हिन मुआशिरे में इहे सवाल थींदा आहिनि त तव्हां जॾहिं अल्लाह जी ख़ालिस इबादत था कयो त पोइ तव्हां पंहिंजे नबीअनि, वलीअनि ऐं ॿियनि पीरनि खे छो था सॾियो, उन्हनि जी मदद छो था वठो? त हाणे उन्हीअ जो जवाबु ॿुधो। त दोस्तो इहो मुस्लमाननि खे हरू भरू काफ़र ऐं मुशरिक सॾणु आहे। कंहिं भलारे बाने खे सॾणु इन लाइ त उहो दुआ सां मदद करे शिरक नाहे, इबादत नाहे। दुआ इबादत जी माना सां तॾहिं आहे जॾहिं जंहिंखे सॾे थो उनखे अल्लाह सम्झे, पर जेकॾहिं अल्लाह नथो सम्झे त न कुफ़ुर न शिरक न इबादत आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो त पखी पाले कुही ज़रा ज़रा करे जबल ते उछलाए, सुम्म दुअहुन्न, पोइ उन्हनि खे सॾु कर। हाणे हिते उद दुआ यदउ खां अमुर जो सीगो आहे। छा इब्राहीम अलैहिस्सलाम खे इहो सेखारियो वियो त उन्हनि पखियुनि जी इबादत कर? जेकॾहिं मुतलिक़ दुआ बि माना सॾण खे इबादत चवंदो त पोइ त को बि मुस्लमान न रहंदो। उन जे करे अल्लाह ताला जो ख़ौफ़ रखी सही रस्तो बयानु कयो। दुआ इबादत जी माना में तॾहिं आहे जॾहिं अल्लाह ताला खां घुरी वञे। इय्याका नअबुदु जी माना ऐं मतिलब खे सही सम्झो। हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सारिया खे ग़ाइबाना या सारियतल जबल चवंदे सॾियो हो। छा इहा बि उन जी इबादत कई हुयईं? नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, कॾहिं बि न। जी दोस्तो हाणे हिकिड़ो अजीब सवाल पियो अचे। उहो सवाल आहे अब्दुल नबी, अब्दुल रसूल, अब्दुल हुसैन नाला रखण बि जाइज़ आहिनि या न आहिनि? छो त
अब्द इबादत मां वरितल आहे ऐं इबादत अल्लाह ताला खां सवा ॿिए जी जाइज़ न आहे, त पोइ अब्दुल नबी, अब्दुल रसूल, अब्दुल हुसैन छो था सॼियो? हाणे पाण नाला रखंदा आहियूं, पाण वटि मुरवज आहिनि मुस्लमाननि जे अंदरि। हाणे इन्हीअ जो इल्मी ऐं तहक़ीक़ी जवाबु ॿुधो। दोस्तो, अब्द जी लफ़्ज़ जी माना निस्बत जे लिहाज़ सां कई वेंदी आहे। जेकॾहिं उन जी निस्बत अल्लाह ताला ॾांहुं कयल हूंदी, जीअं अब्दुल्लाह, अब्दुर्रहमान, अब्दुर्रहीम, त उन मां मुराद आहे अल्लाह ताला जी इबादत कंदड़, रहमान जो बानो, रहीम जो बानो। ऐं जेकॾहिं अल्लाह ताला खां सवाइ ॿिए ॾांहुं निस्बत हूंदी त उन मां मुराद आहे उन जो ख़ादिम, नौकर वग़ैरह। जीअं क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो आहे, वन के हुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। हिन आयत सगुरी में इबाद जेको अब्द जो जम आहे, उन जे कुम जम मुखातिब जे ज़मीर ॾे इज़ाफ़त ऐं निस्बत आहे, पर हिन मां मुराद ख़ादिम आहिनि। अहिड़ी तरह हदीस शरीफ़ में बि अब्द जी निस्बत ग़ैर ॾे आयल आहे। तिरमिज़ीअ, अबू दाऊद, इब्न माजा, हज़रत आमिर बिन शुएब जे ॾाॾे रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन कातब अब्दहू अला मिअते औक़ियतिन फअद्दहा इल्ला अशरत अवाक़िन औ क़ाल अशरत दनानीर सुम्म अजज़ फहुव रक़ीक़ुन। यानी जंहिं पंहिंजे अब्द खे 100 औक़ियनि ॾियण जे शर्त ते आज़ादु कयो, पोइ उहे अदा कया मगर 10 औक़ियूं या 10 दीनार रहिजी विया ऐं उन्हनि जे अदा करण खां आजिज़ थियो त उहो आज़ादु आहे। हाणे हिन हदीस शरीफ़ में अब्द जी निस्बत ई ज़मीर ॾे कयल आहे, जंहिंमां मुराद आज़ादु कंदड़ सरदार आहे। ॿी हदीस पाक में आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वालि वसल्लम जन फरमायो, लैस अलल मुस्लिम फ़ी अब्दिही वला फ़ी फ़र्सिही सदक़तुन। मुस्लमान ते उन जे अब्द ऐं घोड़े में ज़कात न आहे। हिन हदीस पाक में अब्द जी इज़ाफ़त ऐं निस्बत ही ज़मीर ॾे कयल आहे, जेको ग़ैरुल्लाह ॾे वरंदड़ आहे। अहिड़ी तरह फ़िक़ह जा किताब जिते बाननि ऐं सरदारनि जो ज़िक्र लिखनि था त अब्द जी निस्बत ग़ैरुल्लाह ॾे कंदे लिखंदा आहिनि। अब्दुहू वग़ैरह दुर्र मुख़्तार जो मुनसिफ़ पंहिंजे फ़िक़ह वारे सिलसिले खे जंहिं असनाद खां रवायत थो करे, उन जो नालो अब्दुल नबी आहे। त दोस्तो, देवबंदी उलमा जे पेशवा अल्लामा रशीद अहमद गंगोहीअ जे मरसीअ में अल्लामा महमूदुल हसन साहब ही शेर चयो आहे, उबैद सोद के उनका लक़ब है यूसुफ सानी। हिते बि अब्द जी निस्बत ग़ैर ॾे कयल आहे। त दोस्तो, मथे लिखियल दलीलनि मां साफ़ साबित आहे त अब्दुल नबी, अब्दुल रसूल जहिड़ा नाला रखणु जाइज़ आहिनि, रखी सघनि था। इहे शिरक ऐं बिदअत न आहिनि। त अलहम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। दोस्तो, हाणे पाण अलहम शरीफ़ जी चौथीं आयत ते अचूं था। व इयाक नस्तईन, इयाक नअबुद आयत जे शुरूआती लफ़्ज़नि जो तर्जुमो, तफ़सीर, लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर मां ॿुधो। हाणे व इयाक नस्तईन, ऐं तोखां ई मदद घुरूं था। त हाणे इयाक जो बहस मथे गुज़री चुको। नस्तईन जम मुतकल्लिम जो सीगो अल इस्ताना खां वरितल आहे। हाणे उन जे तफ़सीर में अल्लामा नासिरुद्दीन शिराज़ी लिखियो आहे त इस्ताना जी माना आहे मदद तलब करणु, ऐं अॻिते लिखियो अथसि त इयाक वराए आंदो वियो आहे इन ॻाल्हि ते नस करण लाइ त उन खां मदद वरिती वेंदी न ॿिए खां, ऐं इबादत खे इस्ताना खां अॻु में आंदो वियो आहे।
उन जे करे त आयतुनि जी पछाड़ी हिक ॿिए सां मुवाफ़िक़ रहे ऐं इहा बि ॼाण पवे त वसीले खे अॻ में ज़िकिर करणु क़बूल पवण लाइ वधीक आहे। इबादत वसीलो आहे ऐं उन जे आणण लाइ मदद तलब करण वारी दुआ क़बूल पवंदी। बेज़ावी जी इन इबारत मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे त वसीलो वठी दुआ घुरिजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक वठी उन जे वसीले सां दुआ घुरिजे त जल्द क़बूल पवंदी, छो त इहो इस्म मुबारक पढ़ण बि इबादत आहे। अल्लाह ताला जी मदद हर वक़्तु बाने जे लाइ ज़रूरी आहे। जेकॾहिं ज़ाहिर में को माण्हू कंहिंजी मदद करे थो त इहा बि अल्लाह ताला जे तरफ़ां सम्झणु घुरिजे, छो त हक़ीक़ी मददगार उहो ई आहे। दोस्तो, हाणे सवाल थो पैदा थिए त छा नबीअनि, सगोरनि ऐं बुज़ुर्गनि ऐं सालिहनि खां उन्हनि खे अल्लाह ताला जी मदद जो मज़हर या गौसे आज़म अल मदद या रसूल अल्लाह मदद या अली मदद पाण चवंदा आहियूं मुरवज आहे, त हाणे वसीलो ऐं सबबु सम्झी मदद घुरणु जाइज़ आहे या नाजाइज़? अचो तव्हांखे तशरीही ऐं तहक़ीक़ी उन जो जवाबु ॿुधायां त असीं जेको या गौसे आज़म अल मदद या रसूल अल्लाह मदद या अली मदद चऊं था, उन जो तसव्वुफ़, तहक़ीक़ ऐं तशरीही जवाबु छा आहे? जी दोस्तो, उन जो जवाबु आहे हाओ, जाइज़ आहे। हिन आयत जे मुतालिक़ अल्लामा शबीर अहमद उस्मानी साहब देवबंदीअ शेखुल हिंद महमूद अल हसन जे तर्जुमे कुरान करीम के हाशिए ते लिखियो है तो इस आयत शरीफा से मालूम हुआ कि उसकी ज़ात पाक के सिवा किससे हकीकत में मदद मांगना बिल्कुल जायज़ है। हाँ, अगर किसी मकबूल बंदे को महज वास्ते रहमत इलाही और गैर मुस्तकिल समझकर इस्तिआनत ज़ाहिरी करे तो जायज़ है। कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो है वस्तईनु बिस्सब्र वस्सलात। दोस्तों, गौर जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे। वस्तईनु बिस्सब्र वस्सलात, मदद वठो सब्र ऐं निमाज़ सां। त मुस्लमानो, छा सब्र ऐं निमाज़ अल्लाह आहिनि? न, हरगिज़ न, बल्कि अल्लाह ताला जी रज़ा हासिल करण जा ज़रिया आहिनि। अहिड़ी तरह सालिह बाना बि अल्लाह ताला जी दरबार जा बरगुज़ीदा ऐं रज़ा हासिल कंदड़ आहिनि। उन्हनि खे मदद लाइ अर्ज़ु करणु आयत जे ख़िलाफ़ न आहे। हदीस पाक में आहे इज़न फलतत दाबतुन अहदिकुम फलयुनादि अईनूनी या इबादल्लाह, यानी जंहिं वक़्तु अव्हां मां कंहिं हिक जी सवारी छॾाए वञे त पोइ भली त सॾे चवे मदद कयो मुंहिंजी, ए अल्लाह जा बाना। यानी हुज़ूर सेखारियो आहे तव्हां खां जेकॾहिं कंहिं जंगल में, कंहिं रस्ते में, कंहिं जाइ ते काशे गुम थी वञे, तव्हां मदद तलब कयो। हाणे सेखारींदड़ अल्लाह जो रसूल आहे। छा थो सेखारे? त दुआ घुरो, ए अल्लाह जा बाना मुंहिंजी मदद कयो। ॿी रवायत में आहे वैन अराद औनन फलयकुल या इबादल्लाह अईनूनी या इबादल्लाह अईनूनी या इबादल्लाह अईनूनी, यानी जेकॾहिं मदद वठण जो इरादो करे त पोइ भली चवे ए अल्लाह जा बाना मुंहिंजी मदद कयो, ए अल्लाह जा बाना मुंहिंजी मदद कयो, ए अल्लाह जा बाना मुंहिंजी मदद कयो। इमाम बुखारी पंहिंजे किताब अदबुल मुफ़रिद में अब्दुर्रहमान बिन साद खां रवायत आंदी आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा जे पेर खे निंड रखिजी वई। पोइ उनखे हिकिड़े शख़्स चयो त उज़कुर अहब्बन्नास इलैक, यानी जेको माण्हुनि में तोखे वधीक प्यारो आहे उनखे यादि कर। फ़क़ाल या मुहम्मद, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कंदे चयाईं या मुहम्मद, यानी उन वक़्तु हिन जो पेर निंड पइजी वियो ऐं हीउ पंहिंजे मुंहुं वेठो हो। साहबी चवे थो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जे पेर खे निंड आई त हाणे उनखे उन शख़्स चयो त पंहिंजे प्यारे शख़्स खे यादि कर ऐं उन या मुहम्मद चयो, यानी कंहिं वक़्तु किथां बि या मुहम्मद चवणु जाइज़ आहे। सहाबा जी सीरत मञा साबित आहे।
दोस्तों यह साॻी रवायत अल्लामा नूवी अल अस्कार में हज़रत इब्न उमर ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा ॿिन्ही खां आंदी आहे। अल अस्कार जे शरह में अल्लामा इब्न ग़ुलाम सिद्दीकी शाफ़ई अलैहि रहमत लिखियो आहे त एहतिमाल आहे त इहो वाक़ियो 2-3 दफ़ा थियल हुजे ऐं शेख नूवीअ जे लिखण वारे तरीक़े मां बि इहो ई ज़ाहिर आहे। अलमक़सद त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾणु सहाबे किराम रिदवानुल्लाह ताला अन्हुम अजमईन जो मअमूल हो। हज़रत इब्न उमर रदी अल्लाह ताला अन्हुमा जे सॾण खां पोइ उते जो उते उन जी तकलीफ़ दूर थी वई, यानी निंड पियल जेको पेर हो उहो सुजाॻ थी वियो, तकलीफ़ ख़तमु थी। त अल्लामा इब्न सनीअ जी रवायत में आहे फ़कअन्नमा नशत मिन इकालिन, ॼण त ॾावण मां ॿधल आज़ाद थी वियो। दोस्तों जॾहिं 3 ताबईन सगोरन मुजाहिद, अबू सईद, अब्दुर्रहमान बिन सद रदी अल्लाह ताला अन्हुम इन रवायत खे इब्न उमर ऐं हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत कयो आहे ऐं उन ते को बि एतिराज़ न कयो त पोइ उहो शिरक कीअं आहे। छा उहे या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में समायल शिरक खां बेख़बर हुया? माअज़ल्लाह, अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। इन हदीस जे उर्दू तर्जुमे खां पोइ मौलवी खलीलुर रहमान नोमानी मज़ाहिरी लिखियो आहे त रवायत में आगे दर्ज नहीं कि इसका क्या असर हुआ, मगर मेरा ख्याल है कि उसके बाद पाँव ठीक हो गया होगा। तो दोस्तों हिन रवायत में ग़ाइबाना निदा जो बि सबूत आहे, जंहिंखां बाज़ी उलमा मना कनि था, पर इहो मना करणु सही न आहे। हाणे अचो त मां अव्हांखे उन्हीअ जा मना कंदड़नि जा जेके जन उलमा जा बुज़ुर्ग जा पोइ लॻा आहिनि, मन बि उहे ई कनि था त बाबा या मुहम्मद न चओ, या रसूल अल्लाह न चओ, या गौस आज़म न चओ, या दस्तगीर न चओ, मुर्शिद खे सॾु निदा सां न चओ, या वरी या अली न चओ। हाणे अचो त मां उन्हनि वॾनि जयीद आलिमनि जे उस्ताद आलिमनि जो अव्हांखे दलील ॿुधायां। मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की पंहिंजे मुर्शिद खां हिन तरह मदद तलब गई है, हाणे उन मदद घुरी है। आसरा दुनिया में है अज बस तुम्हारी ज़ात का, आसरा दुनिया में है अज बस तुम्हारी ज़ात का, तुम सिवा औरों से हरगिज़ कुछ नहीं है इल्तजा, बल्कि दिन महशर के भी जिस वक्त काजी हो खुदा, बल्कि दिन महशर के भी जिस वक्त काजी हो खुदा, आपका दामन पकड़ कर ये कहूँगा बरमला, ए शहे नूरे मोहम्मद वक्त है इमदाद का, ए शहे नूरे मोहम्मद वक्त है इमदाद का। तो दोस्तों कुलियात इमदादिया 23 सुफ़े ते इहो मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्कीअ जो शेर लिखियल आहे। उन खां पोइ अल्लामा हुसैन अहमद साहब मदनी लिखियो आहे त हादिये आलम अली मुश्किल कुशा के वास्ते, हादिये आलम अली मुश्किल कुशा के वास्ते। हाणे सलासिले तय्यबा सुफ़े 14 ते इहो लिखियल आहे। अल्लामा अशरफ अली साहब थानवी लिखियो आहे, दस्तगीरी कीजिए मेरे नबी, कश्म कश्म तुम ही हो मेरे वली, जुस तुम्हारी है कहाँ मेरी पनाह, जुस तुम्हारे है कहाँ मेरी पनाह, फ़ौज कुल्फ़त मुझ पे आ गालिब हुई। ही नशर तीब सुफ़े 194 ते अल्लामा अशरफ अली थानवी साहब पाण लिखियो आहे। दोस्तों अचो हिकिड़े ॿिए आलिम ॾांहुं हलूं था। अल्लामा मोहम्मद क़ासिम नानूतवी
जेको बुज़ुर्गाने देवबंद जे मदरसे जो बानी आहे, बुनियाद रखंदड़ आहे। उन फरमायो आहे त मदद कर ए करम अहमदी के तेरे सिवा, मदद कर ए करम अहमदी के तेरे सिवा नहीं है कासिम बेचारे का कोई हामी कार। मौलाना इमदादुल्लाह मक्की अलैहि रहमत। दोस्तों, अल्लामा मोहम्मद कासिम नानूतवी जो जेको मूं अव्हांखे शेर जी सिट ॿुधाई आहे, त उहो तबलीगी नसाब जे आख़िर में छपायल क़साइद कासिमिया जेको आहे, उन्हीअ में अल्लामा मोहम्मद कासिम नानूतवी इहे सिटूं चयूं आहिनि। उन खां पोइ मौलाना इमदादुल्लाह मक्की अलैहि रहमत हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खां हिन तरह मदद घुरी आहे ऐं खेनि फ़रियाद कयो आहे। इमदादुल्लाह मक्की कुलियात इमदादिया जे सुफ़े 23 ते ही सिटूं मौजूद आहिनि। ए रसूल किबरिया फरियाद है, या मोहम्मद मुस्तफ़ा फरियाद है, आपकी उल्फत में मेरा या नबी हाल ये अबतर हुआ फरियाद है, सख्त मुश्किल में फंसा हूँ आजकल, ए मेरे मुश्किल कुशा फरियाद है, ए मेरे मुश्किल कुशा फरियाद है। इन्हनि सभिनी दलीलनि मां साफ़ वाज़िह आहे त अल्लाह ताला जे प्यारनि खे अल्लाह ताला जी मदद जो मज़हर ऐं ज़रियो सम्झी उन्हनि खां मदद घुरणु जाइज़ आहे। यकीनन या रसूल अल्लाह चवणु, या गौस आज़म चवणु, या अली चवणु, या अहिड़े क़िस्म जो मुर्शिदनि खे सॾु करणु जाइज़ आहे। तो दोस्तों, अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अॼोके हिन सईं राह जे प्रोग्राम में अव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। हाणे व इय्याक नस्तईन, हिन आयत सगुरी जो मक़सदु इहो आहे त ए अल्लाह, जहिड़ी तरह इबादत सिर्फ़ु तुंहिंजी था कयूं, अहिड़ी तरह मदद बि सिर्फ़ु तोखां था घुरूं। तूं ई हक़ीक़ी कारसाज़ आहीं, तूं ई हक़ीक़ी मालिक आहीं। हर कम में, हर हाजत में तुंहिंजे अॻियां ई सवाल जो हथु डिघो कंदा आहियूं। पर इन जो मतिलबु इहो न आहे त हिन असबाब जे जहान में असबाब खां नज़र क़त करे छॾियूं। बीमार हुजे त इलाज खां परे, रिज़्क़ जी तलाश लाइ उन जे ज़रियनि खां परे, इल्मु हासिलु करण जे लाइ उस्ताद जी सोबत खां परे, इन ॻाल्हि सां इस्लाम ऐं तौहीद जो को बि ताल्लुक़ न आहे, छो त उहा ज़ात जो शाफ़ी, हकीम ऐं राज़िक़ आहे। उन ई उन्हनि नतीजनि खे उन्हनि सबबनि सां वाबस्ता कयो आहे, उन ई उन्हनि में असरु रखियो आहे। उन्हनि सबबनि ॾे रुजू करणु ग़ैर खां मदद वठणु न आहे। इन्हनि सबबनि मां क़वी ऐं असरु पैदा कंदड़ सबबु दुआ बि आहे। अदुआ यरुद्दुल क़ज़ाउ, दुआ त तक़दीर खे बि बदिलाए थी छॾे। दोस्तों, इन में को बि शक न आहे त अल्लाह ताला जो पंहिंजनि प्यारनि सां वाइदो आहे त उहो उन्हनि जी आजिज़ाना ऐं न्याज़मंदाना इल्तिजाउनि खे क़बूलियत जो शरफ़ ज़रूरु बख़्शींदो। जीअं कुदसी हदीस में, जेका बुख़ारी ऐं ॿियनि मुहदिसनि आंदी आहे, ज़िक्र कयल आहे त अल्लाह ताला मक़बूल बाने लाइ फ़रमायो आहे, लइन सअलनी लउतियन्नहु वलइन इस्तआज़नी लउज़ियन्नहु। जेकॾहिं मुंहिंजो मक़बूल बानो मूंखां घुरंदो त मां ज़रूरु उनखे ॾींदुसि, ऐं जेकॾहिं पनाह घुरंदो त ज़रूरु पनाह ॾींदोसांसि। पोइ जेकॾहिं को शख़्स अल्लाह ताला जे प्यारनि जी दरबार में, ख़ुसूसी तरह हबीब किबरिया अलैहि तहियत व सना जी दरबार में कंहिं नेमत जे हासिलु थियणु या कंहिं मुश्किल जे हल थियण जे लाइ दुआ तलबी थो करे, त इहा बि ग़ैर सां मदद वठणु या शिरक न आहे, बल्कि आइन इस्लाम ऐं आइन तौहीद आहे। हा, जेकॾहिं कंहिं वली या शहीद या नबीअ जे मुतालिक़ कंहिंजो हीउ अक़ीदो आहे त हीउ मुस्तक़िल बिज़ात आहे, ऐं जेकॾहिं अल्लाह ताला न घुरे तॾहिं बि हीउ करे सघे थो, त उहो शिरक आहे ऐं इहो अक़ीदो रखण वारो मुशरिक आहे। ऐं उन हक़ीक़त खे हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ निहायत तफ़सील सां पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे।
अल्लाह ताला जे प्यारनि जी मदद वठणु त उम्मत मुहम्मदिया अला नबी सलातु वसलाम जे बरगुज़ीद हस्तियुनि जो ममूल रहियो आहे। दोस्तो, हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी अलैहि रहमत जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिन तरह अर्ज़ु कयो आहे, व अंत मुजीरी मिन हुमूमिन मुलिम्मतिन इज़न शब्बत फ़िल क़ल्ब शर्रुल महालिब। हाणे ही अतीयुबुन नग़म फ़ी मदह सैयदुल अरब वल आजम माशर सुफ़े 162 ते मौजूदु आहे। हाणे उन चयो आहे, अल्लामा शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी अलैहि रहमत लिखियो आहे। दोस्तो, ज़ेर ज़बर तशरीही लफ़्ज़ी का ग़लती थिए त माज़रत ख़्वाह आहियां। त तर्जुमो आहे जेका अरबी इबारत मूं अव्हां जे आॾो पढ़ी त या रसूल अल्लाह, अव्हां मूंखे पनाह ॾींदड़ आहियो जॾहिं मुसीबतूं टुटी पवनि ऐं दिलि में पंहिंजा चंबा विझनि। हिन आयत जी तफ़सीर में अल्लामा मुफ्ती मोहम्मद शफ़ी साहब देवबंदी लिखियो आहे तो इसमें इंसान को तालीम दी गई है कि अल्लाह ताला के सिवा किसी की इबादत न करे और हकीकी तौर पर अल्लाह के सिवा किसी को हाजत रवा न समझे और किसी के सामने दस्ते सवाल दराज न करे। किसी नबी या वली वगैरह को वसीला करार देकर अल्लाह ताला से दुआ मांगना उसकी मनाफी नहीं है। हाणे मुआरिफ़ुल क़ुरान सुफ़े 29 जुल्द पहिरें में इहो जेको मूं अव्हांखे ॿुधायो अल्लामा मुफ्ती मोहम्मद शफ़ी साहब देवबंदी लिखियो आहे। दोस्तो, सईं राह जो सफ़र जारी आहे। अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। अव्हां मथे मुदल्लिल दलील ॿुधी आया आहियो त अल्लाह जे वलीअ खां मदद वठणु सॾणु आइन इस्लाम आहे ऐं मुदल्लिल वॾनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िकिर जेके मकतब फ़िकिर हिन वक़्तु एतिराज़ कनि था उन्हनि जे वॾनि इहो अमल कयो आहे ऐं उन्हनि खे सॾियो आहे। या अली मदद चवणु या गौस आज़म मदद चवणु या वरी या रसूल अल्लाह मदद चवणु इहो आइन इस्लाम आहे। उन्हनि सभिनी हवालनि मां साबित थियो त मसलिक अहले सुन्नत वल जमाअत सही आहे, इन में को बि शक न आहे। अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर ॾांहुं हाणे पाण अचूं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम ते। हलाए असांखे उन वाट सिद्धीअ ते। इहदि वाहिद मुज़क्कर मुख़ातिब अमर जो सीगो हिदाया खां वरितल आहे जंहिंजी माना आहे दलालत बे लुत्फ़ यानी महिरबानी ऐं इनायत सां कंहिंखे मंज़िल मक़सूद ते पहुचाइणु। बानो अल्लाह ताला जी अज़मत ऐं किबरियाईअ जे बयान उन जे मुसलसिल इनामात जे एतिराफ़ ऐं पंहिंजे उबूदियत ऐं कमज़ोरीअ जे ऐलान करण खां पोइ पंहिंजे रहमान ऐं रहीम रब जे हुज़ूर में दुआ जे लाइ हथ खणी ॼण त अर्ज़ु थो करे, या अल्लाह मां कमज़ोर आहियां, नफ़्स जा धोखा शैतान जा विसविसा तमामु घणा ऐं सख़्तु आहिनि। तूं पाण मुंहिंजी दस्तगीरी करे पंहिंजे लुत्फ़ ऐं कर्म सां मूंखे सिधी राह ते साबित क़दमीअ सां हलण जी तौफ़ीक़ बख़्श ऐं पंहिंजे रज़ा जी मंज़िल ताईं पहुचाए। क़ुर्ब ऐं इलाही विसाल जे उन मंज़िल ते पहुची मोमिन अकेलो पंहिंजे सिर लाइ हिदायत तलब नथो करे बल्कि सारी मुहम्मदी उम्मत जे लाइ हिदायत जो तलबगार थो बणिजे ऐं अर्ज़ु थो करे इहदिना यानी असां सभिनी खे हिदायत कर। छो त जेकॾहिं हिदायत 2 फ़र्दनि ते महदूद रहंदी त उन जी आलमगीर बरकतुनि ऐं फ़ैज़ जो इज़हार कीअं थी सघंदो। दोस्तो, ओभर ऐं ओलह में इंसान जन गुमराहियुनि में ठोकरूं खाई रहियो आहे, उन्हनि खां कीअं छुटकारो हासिल करे सघंदो। ऐं कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास जी तबीर कहिड़ी तरह थी सघंदी। दोस्तो, हाणे ज़िमननि कुझु सवाल अचनि था ऐं वक़्तनि फ़वक़्तनि उहे सवाल अव्हां वटि ईंदा हूंदा।
उन्हनि जा जवाब बि अव्हांखे ॾींदो थो हलां ऐं उहे सवाल बि अव्हां जे साम्हूं रखां थो। जेके एतिराज़ जोगा सवाल आहिनि उन्हनि जा तहक़ीक़ी ऐं तशरीही जवाब बि, छो त प्रोग्राम आहे सही राह सिधी वाट, मतां को चवे त हिते ग़लति तशरीह कई वई। ऐं इहदिन सिरातल मुस्तक़ीम इन्ही आयत जे मफ़हूम ऐं मक़सद तहत असां ही प्रोग्राम शुरू कयो आहे। दोस्तो, सवाल तो पैदा थिए त सिरात मुस्तक़ीम ते हलण लाइ जेका दुआ हिन आयत में सेखारी वई आहे उहा त आम आहे, जहिड़ी तरह सभु इंसान ऐं आम मोमिन उन में शामिल आहिनि, त अहिड़ी तरह अल्लाह ताला जा वली सॻोरा ऐं अंबिया किराम अलैहिमुस्सलाम बि उन जा मअमूर आहिनि, जेका शुबे खां सवाइ हिदायत वारा आहिनि, बल्कि हिदायत जा सरचश्मा आहिनि। पोइ उन्हनि खे हासिल कयल शइ जे लाइ बार बार दुआ घुरण जो मतिलबु छा आहे? जी दोस्तो, हाणे इन जो जवाबु ॿुधो त हक़ीक़ी हिदायत कंदड़ अल्लाह ताला आहे, पर हिदायत जा मुख़्तलिफ़ दर्जा आहिनि। हिकिड़ी आम हिदायत जेका मख़लूक़ात ऐं काइनात जे सभिनी क़िस्मनि हैवानात, नबातात, जमादात खे शामिल आहे। उते अव्हां इहो ख़्यालु न कजो त उन्हनि बेसाह बेशऊर शयुनि खे हिदायत सां कहिड़ो वास्तो, छो त क़ुरानी तइलीम सां इहा ॻाल्हि रोशन थी चुकी आहे त काइनात जा सभु क़िस्म ऐं उन जो ज़रो ज़रो पंहिंजे दर्जे मुआफ़िक़ हयाती ऐं अहसास रखे थो। हा, इहा जुदा ॻाल्हि आहे त उहो जोहर कंहिं में घटि कंहिं में ज़्यादा आहे। उन जे करे जन शयुनि में ही जोहर तमामु घणो घटि आहे, उन्हनि खे बेसाह ऐं बेशऊर सम्झो ऐं चयो वञे थो। इलाही हुकुमनि में बि इन थोरे ऐं ज़ईफ़ शऊर जो एतिरो असरु आयो जो उन्हनि खे ॿियनि वांगुरु शरई हुकुमनि जी पाबंदी न लॻाई वई। जिन शयुनि में हयातीअ जा आसार ज़ाहिर आहिनि मगर अकुल ऐं शऊर ज़ाहिर न आहे, त उन्हनि खे हयातीअ वारो जानदार मगर बेअकुल ऐं बेसम्झ बेशऊर चयो थो वञे। ऐं जिन में हयाती ऐं अहसास सां गॾु अकुल ऐं शऊर जा असर नुमाया नज़र ईंदा आहिनि, उन्हनि खे ज़वुल उकूल अकुल वारा सॾियो वेंदो आहे। ऐं अकुल में घटि वधि हुजण ऐं मुख़्तलिफ़ दर्जनि में रहण जे करे समूरी काइनात में शरई हुकुम जो पाबंद इंसाननि ऐं जिन्ननि खे क़रार ॾिनो वियो आहे, छो त उन्हनि में अकुल शऊर ऐं सम्झ मुकमल आहे। पर उन जो इहो मतिलबु न आहे त ॿियनि शयुनि में सम्झ ऐं शऊर बिल्कुलु न आहे, छो त क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो आहे व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, यानी का बि शइ अहिड़ी न आहे जेका उन जी तस्बीह न पढ़ंदी हुजे, पर अव्हां उन्हनि जी तस्बीह खे को नथा सम्झो। यानी वण टिण हजर शजर बर बहर काइनात जो ज़रो ज़रो ख़ुदा जो ज़िक्र करे थो। कीअं करे थो उन खे असां अव्हां सम्झी नथा सघूं। ॿी आयत में आहे अलम तर अन अल्लाह युसब्बिहु लहू मन फिस समावाति वल अर्दि वत्तैरु साफ़ातिन कुल्लुन क़द अलिम सलातुहु व तस्बीहहु वल्लाहु अलीमुम बिमा यफ़अलून। छा न ॾिठो तो त बेशक अल्लाह लाइ तस्बीह था पढ़नि उहे जो आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहिनि ऐं पखी सिफ़ूं ॿधंदड़ मिड़नी तहक़ीक़ ॼातो उन जी इबादत ऐं तस्बीह खे, ऐं अल्लाह ॼाणंदड़ आहे जेकी कनि था। दोस्तो, ज़ाहिर आहे त अल्लाह ताला जो हम्द सना ऐं उन जी पाकाई बयानु करणु अल्लाह ताला जी मार्फत ते मौक़ूफ़ आहे। ऐं इहो बि ज़ाहिर आहे त अल्लाह जी मार्फत ई वॾो इल्मु आहे ऐं उहो इल्मु अकुल ऐं शऊर खां सवाइ नथो थी सघे। उन जे करे उन्हनि आयतुनि मां साबित थियो त समूरी काइनात में रूह ऐं हयाती, अदराक ऐं अहसास, अकुल ऐं शऊर आहे, मगर बज़ी काइनात में ही एतिरो घटि ऐं मख़फ़ी आहे जो आम ॾिसण वारनि खे उन जो अहसास बि न आहे। उन जे करे उर्फ़ में उन्हनि खे बेजान या बेअकुल चयो वेंदो आहे ऐं उन लिहाज़ सां उन्हनि खे शरई हुकुमनि जो बार न खणायो वेंदो आहे।
क़ुरान करीम जो ही फ़ैसिलो उन वक़्त जो आहे जॾहिं दुनिया में न किथे को फ़लसफ़ी हो न को फ़लसफ़े जे इल्म ते अमल कयल हो। बाद में अचण वारनि फ़िलासफ़रनि पंहिंजे दौर में उन जी तस्दीक़ कई। क़दीम फ़लसफ़े में उन ख़्याल जा माण्हू गुज़रिया आहिनि ऐं जदीद फ़लसफ़े में साइंस वारनि त इन ॻाल्हि खे पूरी वज़ाहत सां साबित कयो आहे। तो दोस्तों, हिदायत जो उहो दर्जो सॼी मख़लूक़ खे शामिल आहे। उन आम हिदायत जो ज़िक्र क़ुरान करीम जी आयत आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू सुम्मा हदा में कयल आहे ऐं इन हिदायत जो ज़िक्र सूरह आला में बि आयल आहे। सब्बिहिस्म रब्बिकल अअलल्लज़ी ख़लक़ फ़सव्वा वल्लज़ी क़द्दर फ़हदा। इन आम हिदायत जो नतीजो आहे त समूरी काइनात जा सभु क़िस्म पंहिंजे मुक़ररु फ़र्ज़ खे निहायत सुहिणे सलीक़े सां अदा करे रहिया आहिनि। जेका शइ जंहिं कम लाइ ठहियलु आहे उहा उन खे अहिड़ीअ ख़ूबीअ सां अदा करे रही आहे जो अकुलु हैरान आहे। दोस्तों, अलहम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर प्रोग्राम सईं राह जो सफ़र मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। त जेका शइ जंहिं कम लाइ ठहियलु आहे उहा उन खे अहिड़ीअ ख़ूबीअ सां अदा करे रही आहे जो अकुलु हैरान आहे। अल्लामा मौलाना रूमी अलैहि रहमत इन मज़मून खे हिकु पंहिंजे बैत में बयानु कयो आहे ऐं उन जो मफ़हूम इहो आहे त यानी मिटी ऐं हवा, पाणी ऐं बाहि बाना आहिनि। हाणे उहे बज़ाहिर मुअल पर मुअल ऐं अल्लाह सां ज़िंदा आहिनि, यानी ख़ुदा जी ज़ात जी अज़मत सां ज़िंदा आहिनि। हिदायत जो ॿियो दर्जो उन जे मुक़ाबले में ख़ासि आहे, यानी उन्हनि शयुनि लाइ आहे जिन खे उर्फ़ में ज़विल उकूल सॾियो वेंदो आहे। मलाइक, इंसान ऐं जिन उहा हिदायत नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं आसमानी किताबनि जे ज़रिए हर इंसान ताईं पहुचे थी। पोइ के उन खे क़बूल करे मोमिन मुस्लमान थियनि था, के उन खे रद्द करे काफ़िर थींदा आहिनि। दोस्तों, हिदायत जो टियों दर्जो अञा बि वधीक ख़ासि आहे जो सिर्फ़ु मोमिननि ऐं मुत्तक़ीन सां मख़सूस आहे। उहा हिदायत बि अल्लाह ताला जे तरफ़ां वास्ते खां सवाइ इंसाननि ते फ़ाइज़ थींदी आहे। उन हिदायत जो ॿियो नालो तौफ़ीक़ आहे। उन जा दर्जा बि अणखुट आहिनि। उहो ई दर्जो इंसान जी तरक़ीअ जो मैदान आहे। साले अमलनि सां गॾु उन दर्जे में तरक़ी थींदी आहे। क़ुरान करीम जी 2 आयतुनि में उन जो बयानु आहे। हिकु आयत आहे वल्लज़ीन तदौ ज़ादहुम हुदा, ऐं जेकी हिदायत वारा थिया उन्हनि खे हिदायत में विधाई। ॿी आयत आहे वल्लज़ीन जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुलना, जन असांजे विसाल लाइ कोशिश कई उन्हनि खे पंहिंजे वाटुनि जी हिदायत कंदासीं। हर नबी सगोरो अलैहिस्सलाम या वली जेको हिदायत जी तलब कंदो आहे सो हिदायत जे उन आला दर्जात खे तलब कंदो आहे। अलगर्स हिदायत जा बेशुमार दर्जा आहिनि, हिक खां ॿियो मथे आहे, हिक खां ॿियो आला आहे। मोमिन जॾहिं ही दुआ घुरंदो आहे त उन जो मक़सदु ही हूंदो आहे त उन खे उन जी हिदायत ऐं क़ुर्ब जे मौजूदु मक़ाम खां अर्फ़ ऐं आला मक़ाम ते फ़ाइज़ कयो वञे, या शैतान जे विसविसे ऐं नफ़्स जी कमज़ोरीअ जे करे पेर जे तिरकण जो हर वक़्तु ख़तरो आहे, उन खां उन खे महफ़ूज़ रखियो वञे ऐं उन खे उन वाट ते साबित रहणु नसीब थिए ऐं इहो आख़िरी दम ताईं शैतान जे फ़रेब ऐं दाम खे ज़रा ज़रा कंदे हिदायत जी वाट ते हले। दोस्तो, अल्लामा सनाउल्लाह अलैहि रहमत पानीपती रहमतुल्लाह अलैहि बि इहा ई ॻाल्हि बयानु कंदे लिखी आहे त हिदायत जी तलब करण वारी दुआ मोमिननि खां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बावजूदु संदन हिदायत ते हुजण जे इन ते साबित रहण लाइ आहे, या ज़्यादती जे लाइ
तलब करणु आहे। पोइ बेशक अल्लाह ताला जूं महिरबानियूं ऐं हिदायतूं अणखुट आहिनि। अहले सुन्नत वारनि जो मज़हब बि इहो ई आहे। दोस्तो सिरात असुल में सीन सां सिरात आहे, जंहिंजी माना आहे ॻिही छॾणु। वाट बि गोया कि सफ़र कंदड़ खे ॻिहंदी आहे, उन करे उनखे सिरात सॾियो वियो। उन खां पोइ सीन जी जाइ ते स्वाद आंदो वियो ऐं सिरात थियो। मुस्तक़ीम, सिरात मुस्तक़ीम पाण चवंदा आहियूं। त हाणे मुस्तक़ीम जी माना आहे अल मुस्तवी, बराबरि। उन मां मुराद आहे हक़ जी वाट, ऐं किन चयो आहे त हक़ जी वाट इस्लाम आहे। दोस्तो प्रोग्राम आहे सही राह। मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु अलहम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। हाणे पाण अचूं था सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, वाट उन्हनि जी जो नेमत कई तो उन्हनि ते। अनअमत वाहिद मुखातिब जो सीगो इनाम खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे ईसालु नेमत, नेमत पहचाइण। ऐं इहा असुल में इहा हालत आहे जंहिंमें इंसान खे लज़्ज़त हासिलु थिए। पोइ इनाम उन नेमत खे चयो वियो आहे जंहिंमां इंसान खे ख़ुशी हासिलु थिए, ऐं इहो दीन आहे। ऐं अल्लाह ताला जूं नेमतूं जेतोणीक अणखुट आहिनि, जीअं अल्लाह ताला जो फ़रमान आहे व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ऐं जेकॾहिं अव्हां अल्लाह ताला जी नेमत खे ॻणींदव त ॻणे न सघंदव। पर उहे ॿिनि जिन्सुनि में विरहायल आहिनि, दुनियावी ऐं उखरवी। ऐं पहिरीं वरी ॿ क़िस्म आहिनि, मुवहिबी ऐं कसबी। ऐं मुवहिबी वरी ॿ क़िस्म आहिनि, रूहानी ऐं जिस्मानी। रूहानी जीअं रूह फूकणु, उनखे अकुल सां रोशन करणु, सम्झ फ़िकिर ऐं ॻाल्हाइण जी क़ुवत अता करणु। जिस्मानी जीअं बदन पैदा करणु ऐं ॿियूं क़ुवतूं उन में आणणु, जीअं सिहत, तंदुरुस्ती ऐं उज़वा पूरा पूरा ॾियणु। कसबी आहे नफ़्स खे रज़ील आदतुनि खां बचाइणु, सुहिणनि अख़लाक़नि सां सिंगारणु, उम्दा मलका पैदा करणु वग़ैरह। त उखरवी नेमत उहा आहे जो अल्लाह ताला बान्हे जा गुनाह बख़्शे, राज़ी थिए ऐं उनखे आला इल्लियीन में मुक़र्रब मलाइकनि सां जाइ अता करे। ऐं हिते मुराद बि उहे उखरवी नेमतूं आहिनि या दुनियावी उहे नेमतूं जेके उखरवी नेमतुनि जे हासिल करण लाइ ज़रियो, वसीलो ऐं वास्तो बणिजनि। सिर्फ़ु दुनियावी नेमतूं त दुनिया में काफ़रनि ऐं मोमिननि ॿिन्ही खे हासिल आहिनि। दोस्तों अल्लामा सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त अल्लज़ीन अनअमत अलैहिम मां मुराद हर उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला ईमान ऐं ताबेदारीअ ते साबित रखियो आहे। नबीयनि सगोरनि अलैहिमुस्सलाम ऐं सिद्दीक़नि ऐं शहीदनि ऐं सालिहनि मां। सिरात अल्लज़ीन अनअमत अलैहिम, हिन आयत सगोरी जे हिननि लफ़्ज़नि मां साफ़ साफ़ साबित आहे त सिधी राह वारा सुन्नी आहिनि। जन वटि नबीयनि, सिद्दीक़नि, शहीदनि, सालिहनि, सहाबा, अहल बैत रदी अल्लाह अन्हुम जो अदब, एहतराम, मुहब्बत ऐं तज़ीम आहे। वलीयनि जा सभु सिलसिला बि उन्हनि में ई आहिनि। दोस्तों मुफ्ती मोहम्मद शफ़ी साहब हिन आयत जे तफ़सीर में हिकु नुक़्तो बयानु कंदे लिखियो आहे त हिते हिकु ॻाल्हि गौर करण जहिड़ी आहे ऐं उन में गौर करण सां हिकु वॾो इल्म जो दरवाज़ो खुले थो। उहो हीअ आहे त सिरात मुस्तक़ीम जे मुक़ररु करण लाइ ज़ाहिर में इहा ॻाल्हि साफ़ हुई जो सिरातुर रसूल या सिरातुल क़ुरान फ़रमायो वञे हा, जेकी थोरा लफ़्ज़ बि हुया ऐं चिटा बि, छो त सॼो क़ुरान हक़ीक़त में सिरात मुस्तक़ीम जी तशरीह आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी तइलीम उन जो तफ़सील आहे, पर हिन नंढी सूरत में इख़्तिसार खे छॾे सिरात मुस्तक़ीम जे मुक़ररु करण लाइ अल्लाह ताला मुस्तक़िल ब आयतूं, हिकु ईजाबी ॿी सलबी नाज़िल फ़रमाई। उन जे करे त जेकॾहिं सिरातुल क़ुरान चवे हा त सिर्फ़ु किताब वजूद इंसानीअ जी तरबियत लाइ काफ़ी न आहे, ऐं जेकॾहिं सिरातुल रसूल चवे हा त क़यामत ताईं अचण वारा माण्हू सभई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सोहबत मुबारक सां बहिरो न वठनि हा, बराबरि न थिया हा। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ को नबी बि अचण वारो न आहे। इन जे करे सिधी राह मुक़ररु करण लाइ नबीअनि अलैहिमुस्सलाम खां सवाइ अहिड़ा फ़र्द बि बयानु कया विया जन जी वाट हक़ वारी वाट आहे ऐं उहे क़यामत ताईं ईंदा रहंदा। सिद्दीक़, शहीद ऐं सालिह, जीअं हदीस पाक में आहे त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो, जल्दी मुंहिंजी उम्मत 73 फ़िरक़नि में विरहाइजी वेंदी। दोस्तो, हुज़ूर फ़रमायो जल्दी मुंहिंजी उम्मत 73 फ़िरक़नि में विरहाइजी वेंदी, सभु जहन्नम में वेंदा मगर हिकु। सहाबा इकराम पुछा कई त उहे केरु आहिनि? पाण फ़रमायाऊं त मा अन अलैहि व असहाबी, हक़ ते उहे हूंदा जेके मुंहिंजी ऐं मुंहिंजे असहाबनि जे तरीक़े ते हलंदा, यानी मुंहिंजे ऐं मुंहिंजे असहाबनि जे तरीक़े ते जेके हलंदा। ही अव्हांखे जेका मूं रवायत कयल हदीस ॿुधाई आहे, मुआरिफ़ुल क़ुरान सुफ़े 35 जुल्द पहिरें में बयानु कयल आहे। दोस्तो, अलम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सही राह सिधी वाट ही प्रोग्राम आहे। अॼु अव्हां सां अलम शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे। त हाणे पाण अचूं था सूरे फ़ातिहा जो इख़्तिताम आहे, ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, न उन्हनि जी वाट जन ते ग़ज़ब कयल आहे ऐं न गुमराहनि जी वाट। जमहूर उलमा वटि मग़ज़ूब, हाणे पाण मफ़हूम लफ़्ज़ी ते अचूं था त द्वाद अरबी मख़रज जो आहे ऐं ज़्वाद ॿी ॿोलीअ जो आहे। असीं जॾहिं क़ुरान करीम खे पढ़ंदासीं तॾहिं पढ़ंदासीं ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। अव्हां जॾहिं बि ॾिठो हूंदो अंग्रेज़ीअ में जॾहिं अव्हां ॾिसंदो उन में रमज़ान लिखियो वेंदो आहे, पाण सिंधीअ में उनखे रमज़ान शरीफ़ चऊं था, पर हू रमदान लिखंदा आहिनि, टी सां लिखंदा आहिनि। इहो बि इन ॻाल्हि जो ॿोलीअ जे मुहावरे में दलील आहे त द्वाद असुल मख़रज जेका आहे उनखे उचारण जे लाइ सिखणु खपे, क़िराअत ऐं तजवीद जे लिहाज़ खां, न कि उनखे बदिलाइणु खपे। द्वाद खे ज़्वाद, ज़ोए, ज़ाल, ज़े सां तशबीह ॾियणु दुरुस्त न थींदी, छो त असुल जेका मख़रज आहे उहो अरबी जो लफ़्ज़ आहे। अरबी लफ़्ज़ जंहिं उचार, जंहिं क़िराअत तजवीद सां पढ़णु खपे उन्हीअ में पढ़णु खपे। त हाणे पाण अचूं था आयत सगूरीअ जे लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर ॾांहुं। ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, न उन्हनि जी वाट जन ते ग़ज़ब कयल आहे ऐं न गुमराहनि जी वाट। जमहूर उलमा वटि मग़ज़ूब मां मुराद यहूदी आहिनि जिन ते अल्लाह ताला जो ग़ज़ब आहे, ऐं अहिड़ी तरह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नाराज़ कंदड़ ते बि अल्लाह ताला जो ग़ज़ब आहे। जीअं हदीस बुख़ारी में रवायत कयल आहे, सही हदीस आहे त हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी न्याणी उम्मुल मोमिनीन हज़रत हफ़्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे नसीहत फ़रमाईंदे चयो, अफ़ता मनीन अन यग़ज़िबल्लाहु लिग़ज़बि रसूलिही फ़तहलिकीन, यानी छा तूं अमुन में आहीं हिन ॻाल्हि खां जो ग़ज़ब करे अल्लाह पंहिंजे रसूल जे ग़ज़ब करण जे करे पोइ हलाक थी वञी। त दालीन मां मुराद ईसाई आहिनि, जीअं हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे। दोस्तो, ज़ेर ज़बर तशरीही लफ़्ज़ी ग़लती माफ़ कंदा। हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो, इन्नल मग़दूब अलैहिमुल यहूद व इन्नद्दालीन नसारा, रवाह अहमद अल तिरमिज़ी जे हवाले सां।
पर हिन मां मुराद आम काफ़र बि आहिनि। जेका मूं अव्हांखे रवायत ॿुधाई आहे उहा तफ़सीर मज़हरी सुफ़े 9 जुल्द पहिरीं जी आहे। त दोस्तो हाणे मसइलो सुन्नत आहे त सूर फ़ातिहा पूरी कजे त आमीन चइजे। आमीन जी माना बयानु कंदे तफ़सीर मज़हरी लिखियो आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त उन जी माना आहे ॿध ऐं क़बूल कर। क़ाल इब्न अब्बास मअनाहु अस्मा वस्तजिब। हाणे हीअ जेका मूं अव्हांखे रवायत ॿुधाई इन मसइले जे हवाले सां उहा मिशकात शरीफ़ जी हदीस आहे सुफ़े 76 ते रवायत कयल आहे त आमीन पाण अलहम्द शरीफ़ जॾहिं ख़तमु थिए थो गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन त काफ़ी जमायत जे अंदरि हरम शरीफ़ में बि अव्हां आमीन जो लफ़्ज़ ॾाढियां ॿुधंदा आहियो। त हाणे उन्हीअ जो मसइलो आख़िर में बयानु करणु ज़रूरी सम्झां थो। हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे। हीअ हदीस अव्हांखे मिशकात शरीफ़ जी ॿुधायां पियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इज़ा अम्मनल इमाम फ़अम्मिनू फ़इन्नहु मन वाफ़क़ तअमीनुहु तअमीनल मलाइकते गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़म्बिही मुत्तफ़क़ुन अलैहि। त हाणे यानी जंहिं वक़्तु इमाम आमीन चवे तव्हां बि आमीन चओ, छो त हक़ीक़त हीअ आहे त जंहिं शख़्स जे आमीन मलाइकनि जी आमीन सां मुवाफ़िक़ थी त उन जा गुज़िरियल गुनाह बख़्शिया वञनि था। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त अल्लाह ताला जे ज़िक्र वारनि मजलिसुनि में मलाइक रग़बत ऐं शौक़ सां शरीक थियनि था ऐं उन्हनि जे दुआउनि ते आमीन चवनि था, छाकाणि त उन्हनि ते मलए आला मुक़र्रब फ़रिश्तनि तरफ़ां बरकतूं वसनि थियूं। दोस्तो ॿी हदीस पाक हज़रत अबू मूसा अशरी रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इज़ा क़रअ यानी अल इमाम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन फ़क़ूलू आमीन युहबिबकुमुल्लाह। यानी जंहिं वक़्तु इमाम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन पढ़े तव्हां आमीन चओ त अल्लाह ताला अव्हां सां मुहबत रखंदो। मसइलो जॾहिं इमाम निमाज़ पढ़ाईंदे वलद्दालीन पढ़े त जमायती आमीन चवनि। हाणे उहो मुक़्तदी जेको निमाज़ पढ़ंदड़ आहे उहो आमीन चवे पर आहिस्ते चवे। अल्लामा इब्नुल हमाम लिखियो आहे त अहमद अबू याला तिबरानी दारे कुतनी ऐं हाकिम मुस्तदरिक में शोबे जी रवायत अलक़मा बिन वाइल संदसि पीउ खां आंदी आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निमाज़ पढ़ी पोइ जॾहिं गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन ते पहुता त आमीन चवणु फरमायाऊं ऐं उन में आवाज़ आहिस्ते कयऊं। यानी हुज़ूर पाण जेका निमाज़ पढ़ाई पाण निमाज़ पढ़ाए सूर फ़ातिहा पढ़ियऊं ऐं जॾहिं गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन ते पहुता पाण बि आमीन चयाऊं पर आमीन उन्हीअ आवाज़ में न चयाऊं जंहिं आवाज़ में किरायत करे रहिया हुआ, बल्कि उहा आमीन आहिस्ते चयाऊं। अहिड़ी तरह हज़रत अल्लामा अली कारी अलैहि रहमत मिशकात जे शरह में ॿिया केतिरा दलील आंदा आहिनि जिन मां साफ़ साबित आहे त आमीन आहिस्ते पढ़िजे। अल्लाह ताला अॼोको सईं राह जो सफ़र प्रोग्राम पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। अलहम्द शरीफ़ जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर अॼु अव्हां जे साम्हूं मूं गुनहगार ऐबदार बदकार अर्ज़ु रखियो आहे। अल्लाह ताला शल उन्हीअ जे मथां अमल ऐं हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो प्रोग्राम में जेके दोस्त शामिल थिया जन हिस्सो वरितो जेके जुड़िया सईं राह जे सफ़र में मां उन्हनि जा आख़िर में नाला खणंदो आहियां। मोहतरम अख्तर अली अख्तर ख़ासि खेली ताहिरी जेको सईं राह जो हम सफ़र साथी आहे, हाफ़िज़ खुदाबख्श रिज़वी, हाफ़िज़ मोहम्मद सिकंदरी, आबिद अली मौलाना आबिद अली राजपर ताहिरी साहब, सैयद नूर मुस्तफ़ा शाह मातली वारा, मोहतरम जोखियो नईम गडाब कराची खां, निज़ामुद्दीन कल्होड़ो साहब ऐं उन सां गॾोगॾु
मोहतरम सादिक अली मलिक साहब सिंध जो बेहतरीन सुगढ़, बेहतरीन शायर, बेहतरीन तख्लीकार। मोहतरम यासीन अहमद मशहूरी साहब असांजो सिंध जो बलोड़ सहाफ़ी। मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी साहब। मोहतरम नवाब नूहानी साहब। मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा साहब इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां अॼु पंहिंजे इन सफ़र में रोज़ मामूल जीअं हम सफ़र रहिया। मोहतरम मौलवी दुर मोहम्मद ताहिरी साहब पंहिंजे इन प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया कराची खां। मोहतरम सिकंदर अली अब्बासी साहब हिन प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रहिया। मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब दादू खां असांजे हिन प्रोग्राम में हम सफ़र रहिया। जमायत इस्लामी अॻवान ऐं दीनी अॻवान, इंसान दोस्त अॻवान मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी साहब जेकबाबाद खां पंहिंजे हिन प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम मौलाना मौलवी सिकंदर अली दोदो ताहिरी साहब बलोचिस्तान वारो हिन प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहियो। मोहतरम अहमद ख़ान लाशारी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम ग़ुलाम हुसैन चांडियो साहब असांजे हिन सफ़र में हम सफ़र रहियो। मोहतरम अवेस करनी साहब सिंध जो तमामु बलोड़ शाइर मेहड़ खां पंहिंजे हिन प्रोग्राम जे सही राह जे सफ़र में शामिल रहियो। मोहतरम आफ्ताब सिंधी साहब, मोहतरम रहमतुल्लाह जामोट साहब, मोहतरम शबीर अहमद चांडियो साहब, मोहतरम अली रिनो साहब, मोहतरम मोर मुगेरी वारह ज़िले कंबर शदाद कोट जो तमामु ॾाहो ॾात धणी बलोड़ शाइर, बलोड़ लेखक, अदीब। मोहतरम अमानुल्लाह लाशारी साहब लाड़काणे खां पंहिंजे प्रोग्राम में सही राह जे सफ़र में शामिल रहियो। मोहतरम मोमिन बबर साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया दोबाल साहब। ऐं मोहतरम सैयद असगर शाह सैयदाबाद कॉलोनी जामशोरे खां पंहिंजे हिन सही राह जे सफ़र में हम सफ़र रहिया। मोहतरम वाजिद अली साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम रईस लाशारी साहब, रईस इमरान लाशारी साहब पंहिंजे प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रहिया। असांजी भेण मोहतरमा सिंधू सिंधी साहिबा बेहतरीन तारीख़ी माग मकली छटे खां पंहिंजे प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रही। मोहतरम मुमताज़ अली बुर्दी साहब सैयदाबाद कॉलोनी जामशोरे खां हिन सफ़र जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम सज्जाद लाशारी साहब सऊदी अरब जिद्दा खां पंहिंजे प्रोग्राम जे हिन सफ़र में शामिल रहिया। हाजी मंज़ूर अली सोहू साहब सऊदी अरब जिद्दा खां पंहिंजे हिन सफ़र में हम सफ़र रहिया, साथी रहिया। मोहतरम उबैदुल्लाह मेमन ताहिरी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम असदुल्लाह लाशारी साहब सऊदी अरब जिद्दा खां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम अब्दुल जब्बार पालारी साहब कोहिस्तान थाणे बुला खान खां नूरियाबाद थाणे बुला खान खां पंहिंजे हिन प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद पंहिंजे मीरो ख़ान ज़िले कंबर शदाद कोट जो तमामु बलोड़ शाइर, बेहतरीन सनागो शाइर, बेहतरीन इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो माहिर पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम मंसूर अहमद पहमर ताहिरी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम वफ़ा शर ताहिरी साहब पंहिंजे प्रोग्राम में दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारे खां हिन सफ़र में हम सफ़र रहियो। मोहतरम कलीमुल्ला साहब पंहिंजे प्रोग्राम जे हिन सफ़र में हम सफ़र रहियो। जेकी बि हिन सफ़र सही राह जे सफ़र में शामिल रहिया, अल्लाह ताला खेनि रहमतूं बरकतूं अता फ़रमाए। जेको बि अल्लाह जो कलाम पढ़ियोसीं, ॿुधोसीं, ॿुधायोसीं, उन्हीअ जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह करीम असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। ऐं हिन कलाम पाक पढ़ण ऐं कलाम पाक जे सही तर्जुमे ऐं तफ़सीर लिखंदड़ असांजे जय्यद आलिम अलहाज अल्लामा साईं मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहब जन खे हिन जहान ऐं हुन जहान जो आला समर अता फ़रमाए। संदन औलाद खे उन सिलसिले मां बहिरावर फ़रमाए त जीअं उहे इन सिलसिले खे क़ाइमु ऐं दाइम रखी सघनि। अल्लाह ताला अव्हां जो ॿुधणु मुंहिंजो अर्ज़ु करणु पंहिंजी बारगाह में मक़बूल फ़रमाए। इन ते अव्हां जो मेज़बान सही राह जे सफ़र जो प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी अव्हां खां मोकिलाए थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पेर तारे ख़ैर, अल्लाह वाही।